नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोसपुर में खबर ॾींदा हलूं तो समूरे मुल्क जीअं घोसपुर में भी कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती तौर नेशनल पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान लायर फॉरम डिस्ट्रिक्ट चेयरमैन सैयद ज़ाहिद शाह जीलानी जी अगवानी में सिंध के चेयरमैन आशिक हुसैन पठान के हुक्म मूजिब कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती रैली कढी वई। इन मौके ते नेशनल पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान के अगवान सैयद ज़ाहिद शाह जीलानी, मुनीर अहमद शेख, राजेश कुमार, अवामी न्यूज़ के रिपोर्टर ज़हूर ओगाई सां कुछ हिन रीत विचार वंडिया आहिनि। नाज़रीन, असां अॼु मौजूदु आहियूं घोसपुर जे नेशनल प्रेस क्लब जे अॻियां, जिते नेशनल पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां कश्मीर जे लाइ रैली कढी वई आहे। अचो त हिते मौजूदु नेशनल पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान जे अॻुवाननि खां पुछूं त उन्हनि जो इन रैली बाबति वधीक छा चवणु आहे। अॼु नेशनल पीस काउंसिल जे तरफ़ां अमन रैली कढी वई आहे, जेका कश्मीरियुनि सां यकजहती जे हवाले सां आहे। इन रैलीअ में मुख़्तलिफ़ मक़तलब फ़िक्र जा माण्हू आहिनि, जंहिंमें वकील आहिनि, उस्ताद आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तबक़नि सां माण्हू आहिनि जेके हिन रैली में शरीक आहिनि। इहे सभु माण्हू चाहिनि था त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे ऐं पाकिस्तान जो हिसो रहंदो। अॼु असां इहो आलम इस्लाम जी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त असां कश्मीर जो हिसो आहियूं, कश्मीर असांजो हिसो आहे। मोदी जी जेके इहे हरकतूं आहिनि, जंहिं क़िस्म सां हू पाकिस्तान खे तंग करणु चाहे थो, कश्मीर खे हुन हिकिड़ो फार्मूलो ठाहे पाण वटि पंहिंजो हिसो बणायो आहे, जंहिंखे असां कोन था मञूं। इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं पाकिस्तान जी फ़ौज पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदी। कश्मीर जेको असांजो हिसो आहे उहो असांजो हिसो रहंदो। इंशाअल्लाह उनजे लाइ अवाम खे जेतिरी क़ुर्बानी ॾियणी पवंदी, असां उन खां पोइ हिते कोन हटंदासीं। असां क़दम ब क़दम पाकिस्तान जी अफ़वाज सां गॾु आहियूं ऐं कश्मीर खे इंशाअल्लाह असां पंहिंजो बणाए रहंदासीं। असांजी जेकी रैली आहे कश्मीर जे करे आहे, असांजी रैली कश्मीर जे करे आहे। असांजो कश्मीरियुनि सां साथ आहे, हर तरह सां असांजी कश्मीरियुनि सां साथ हूंदो आहे। असांजी पाक फ़ौज खे बि यकीन आहे त असांजो कश्मीर जेको आहे पाकिस्तान में आहे, कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद। इन रैली जो मक़सदु आहे त असां कश्मीर सां गॾु आहियूं। कश्मीर कल्ह बि पाकिस्तान जो हिसो हो ऐं अॼु बि हिसो आहे ऐं हिसो रहंदो। क़ौम जे बचे बची मां इहो आवाज़ु ईंदो त पाकिस्तान जो कश्मीर हिसो आहे ऐं हिसो रहंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां मोदी खे पैगाम ॾियणु चाहियां थो त हिंदुस्तान में जे अंदरि असांजी फ़ौज हिकु नौजवान कुंड कुर्छ में वेठो आहे। जेकॾहिं कश्मीर आज़ादु कंदे, जेकॾहिं कश्मीर मां भॼी वञे त ठीकु आहे, जेकॾहिं जंग जो ऐलान कंदे त जंग कंदासीं। फ़ौज असांजे हिंदुस्तान में मौजूदु आहे। नाज़रीन, तव्हां हिते नेशनल पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान जे अॻुवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे ऐं हिसो बणिजंदो। ऐं हिननि मोदी खे हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे त तूं जेकी लिकी वई पंहिंजूं हरकतूं करे थो, तूं बंदि करे ऐं इंशाअल्लाह हिकु ॾींहुं कश्मीर पाकिस्तान जो हिसो बणिजंदो। कैमरामैन टीम सां गॾु ज़हूर ओगाई, अवामी न्यूज़ घोसपुर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।